In the name of Allah, the most gracious and the most merciful, we'll start our today's program with the recitation of holy verses. For this, I invite Mr. Ali Abbas of class first year pre-medical to please come over the stage and recite the holy verses from the holy book of Allah. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. آمين. जी सर. Today we are in this auditorium to let you introduce with the faculty, with the code of conducts and with the committees that are being built up for you. This is an orientation day and our worthy principal and our worthy colleague will narrate all these conducts with you, that you could be able to know that what is the breakup of the whole year and what is the academic plan that we are going to handle this year. We will go with this schedule afterwards, but we have decided that we will start our today's program with our national duty, that is the national anthem. For this, I request Mr. Harkin to please put up the USB. Shakespeare says, and I quote, "What a piece of work is man, how noble in action, how infinite in faculties, infirm in moving, how like an angel, in apprehension, how like a god." We'll go with today's schedule, and for this, I request Professor to please come out and say any for students for today's orientation day. Bismillahirrahmanirrahim. Begins with the name of Almighty Allah, who created man from the cloud and taught man to achieve knowledge. Honorable Principal, respected teachers, and dear students, Assalamu alaikum. First of all, I warmly welcome the
the really academic students in class here. Today is a day for Orientation Day. So we will inform you about the rule and regulation that you must follow. I will better speak in Hindi so that you may understand follow. स्कूल में अच्छी आए, कॉलेज में अच्छी कॉलेज यूनिफॉर्म आइडेंटिफिकेशन है. So without uniform, no one will be allowed to enter into the classes. पहली ॻाल्हि त इहो तव्हांखे पंहिंजे यूनिफॉर्म जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे यूनिफॉर्म में अचो. तव्हांजी असेंबली पहिरियों जो तव्हांजो कमु आहे कॉलेज में असेंबली करणु आहे, तव्हांजे क्लासिस आहिनि موجود ہے. Every subject, whether it is mathematics or biology or physics or chemistry, we have a mathematics science to the best teacher. असी तव्हांजा वालिदैन तव्हां ते ख़र्च कनि था, तव्हांजी यूनिफॉर्म जो, तव्हांजे बुक्स जो, तव्हांजे अचण वञण जो आहे. वॉच के सो मेनी बाइक्स आर देयर. काफ़ी बार मोटरसाइकिल ते अचनि था, पेट्रोल ते अचनि था, इहो ख़र्च आहे. त तव्हां सजायो कयो अचनि, अजायो अचो. ऐं ॿी मोबाइल इट इज़ स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. हा, अगरि तव्हांजी को एमरजेंसी आहे, असांजा कॉन्टेक्ट नंबर लिखिया पिया अथव. तव्हां पंहिंजे पेरेंट्स खे ॿुधाए छॾियो, बाबा मां कॉलेज वञा थो, हीउ कॉन्टेक्ट नंबर साईं प्रिंसिपल साहब जो आहे, हीउ फलाणे उस्ताद जो आहे. अगरि ख़ुदा ख़ासि का घर में एमरजेंसी ते जेको कमकार थिए थो, पेरेंट विल कॉल अस, असांखे कॉल कंदा, वी विल इंशाअल्लाह लीव यू, असां तव्हांखे मोकल ॾींदासीं. तव्हांखे हिते अचो सुकून सां. हिते लैब्स आहिनि तव्हांजूं, हिते कंप्यूटर लैब आहे, हाणे त डिजिटल लाइब्रेरी असां वटि थिए थी पई. उन मां फ़ाइदो वठो बेटा. डोंट वेस्ट योर टाइम. टाइम खे वेस्ट न कयो, अदरवाइज यू विल बी वेस्टेड. तव्हां ई ज़ाया थी वेंदव. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, तव्हां असीं हिन दुनिया में जेकी माण्हू अचे थो उहो पंहिंजी ज़िंदगी में कामयाबी हासिल करणु चाहींदो आहे. ईअं आहे न बाबा? एवरीबॉडी वॉन्ट सक्सेस. सक्सेस जेको आहे हार्ड वर्क आहे, स्ट्रगल आहे, इहे बिल्कुलु शयूं आहिनि. पर कामयाबी जे लाइ जेको आउं पंहिंजी ज़िंदगी में निचूड़ हासिल कयो आहे, तव्हां सां शेयर कयोसि. एंड इफ यू विल फॉलो देम इंशाअल्लाह यू विल बी सक्सेसफुल. कामयाबी लाइ नंबर 1 हिकु मुस्लिम तव्हां नमाज़ क़ाइम कयो. वालिदैन जो मतिलबु वॾनि में तव्हांजा वालिदैन नंबर 1 आहिनि, जंहिंजे माउ ऐं पीउ डेली अचो त माउ पीउ खे वेरे पई पोइ किया एज़ अ एल्डर एज़ अ फादर मुंहिंजी तव्हांखे ऑर्डर आहे केस आहे. जॾहिं तव्हां अचो पहिरियों कमु मुंहिंजो होमवर्क फॉर होल ईयर इहो अथव. हितां वञो था तॾहिं पंहिंजी माउ खे पेरनि ते हथ रखो, पीउ सां मिलो त पेरनि ते हथो. घरां निकिरो था माउ पीउ सां पेरनि ते हथ रखो. नमाज़ मां ॿुधायो. नंबर 3 जेको तव्हां मां लाइ पसंदि कयो वेंदा उहो पसंदि कयो. नो रॉकेट साइंस. छा तव्हां चाहींदव त तव्हांजी चोरी करे पसंदि कयो, तव्हांखे हथ खाए तव्हां पसंदि कंदव त तव्हांखे जवाबु न पाओ, तव्हां त इहे शयूं करे तव्हां रूल आहिनि.
असांजो सैलरीज़ हूंदियूं आहिनि, हिते स्पीच असांजा स्कूल में साईं शाह साहब खां कॉन्टेक्ट कयो, मूंसां कजो, जेको इंग्लिश में सिंधी में उर्दू में तव्हांखे स्पीच करणु खपे। अगरि को स्टूडेंट जो आवाज़ आहे जेको ॿुधी न को चवणु चाहियां त उहो बि असां सां तयारु कराईंदासीं असीं जंहिंमें असांजा स्पोर्टिव आहे उहो वधो सां स्पोर्ट बि कंदा आहियूं। तव्हां अॻ में मेंटली प्रिपेयर हुजो त तव्हांखे गेम पार्टिसिपेट करण था चाहियो, असांजा जवाब सां आहे, असांजा राब्ता बुज़ुर्ग सां आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त बाबा तव्हां कहिड़ी शइ में तव्हां सोचो। असांजा जवाब सां ॾाढो ख़र्च करे सुठो बास्केटबॉल ग्राउंड जेको में किथे जेको असां प्रोग्राम so many programs throughout the year we celebrate. I supplantation muda pakila jo asana naum yo sakta jari hai ye sheu inshallah na sto do I inda mi advance buda ta asani fizika hai usaran ye decide some rules regulation ha ye ko do ta dekha ta ke जल्दी घर वेठा हूंदा जेके ईंदा असां वटि असां उन्हनि खे ॾींदासीं। सो मेक योर प्रेजेंस इन द कॉलेज स्ट्रिक्टली। थैंक यू वेरी मच। What is the secret of success? He replied, education is the only secret of success. So a nation cannot rise if the education system is collapsed. We are here to acquaint you with the code of conduct that you would acquire the best education from the best faculty of Ustad College. One of the more and most important conducts that are to be followed in our college. This is the most important aspect for which I am faced our worthy principal, Professor Muhammad Arfan, please come on the stage and let us know about the code of conduct for the future. मेहरबानी साईं शाह साहब जे मानवारो मुझो वाइस प्रिंसिपल प्रोफेसर गुलाम साहब बुनियादी तौर ते ओरिएंटेशन जे हवाले सां जेके असीं तारीफ़ी मक़सद हिक कोड ऑफ कंडक्ट और करणो हुयो कॉलेज जे अचण खां पोइ अवां जे मथां रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि उहे कहिड़ियूं लागू थियूं ऐं असांजे हिसे में जेके असांजा तव्हांजा जेके शामिल आहिनि इहो जेको शागिर्दनि जो ऐं उस्ताद जो इदारे जे हिकिड़ी शेयर करण जो मक़सदु हुयो। पूरी सिंध जे कॉलेजनि में 324 कॉलेज आहिनि उन सभिनी जे अंदरि अॼु ओरिएंटेशन जो डे जेको डे आहे या जेको ॾियारो आहे उहो सेलिब्रेट थिए थो। बुनियादी तौर ते ध्यानु रखियो आहे तव्हांखे तव्हांजे लाइ इदारे जे अंदरि कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं असीं तव्हां छा एक्सपेक्ट करे सघूं था। यानी तक़रीबन असां वटि 900 जे क़रीब असां वटि एडमिशन थी पई आहे जेका प्री मेडिकल इंजीनियरिंग कॉमर्स आर्ट्स कंबाइन जेको आहे असां वटि थी पई आहे। तव्हांजो फिगर आहे हिते नॉट मोर देन 150 ज़ाहिर आहे जो सुवाल या निशान आहे ऐं तव्हांजो इंट्रेस्ट जेको वाक़िफ़ आहे या समाज आहे शागिर्द जो उन ते हिकिड़ो सुवाल या निशान आहे त हिकिड़े मुफ़्त में
सब क्या खावन था आवाज क्या चोटा में ये वहां के सब पर